ओम शांति। हाणे बाबा खे याद था करो। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। मुंहिंजा आत्मा जुटी निराकार परम पिता परमात्मा हाणे मां आत्मा बाबा खे याद थी करां। बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा, मीठे मीठे बच्चे, बाप हाणे ॿारनि जे लाइ सिरी ते सौगात खणी आयो आहे। मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो ॾियण आयो आहे। बाबा चए थो मां तव्हांजे लाइ स्वर्ग जी सौगात खणण आयो। हाणे तव्हांखे स्वर्ग में हलणो अथव त पोइ दैवी गुणनि जी धारणा करो, पावन ठहो। ॿार मिठा मिठा ॿार आहिनि न। कलयुग में सभिनि जी तकदीर सुम्ही पई आहे। सतयुग में सभिनि जी तकदीर जगल हूंदी आहे। सुम्हल तकदीर खे हाणे परमात्मा जगाए थो। सभिनि जी तकदीर हाणे सुम्ही पई आहे न, तॾहिं त दुखी थी विया आहिनि। हाणे बाबा सभिनि जी तकदीर खे जगाए थो, श्रीमत थो ॾे। बाबा चए थो मां तव्हांखे तकदीर जगाइण लाइ श्रीमत थो ॾियां। श्रीमत न हिकु परमात्मा जी ही ॻाल्हि आहे। ऊच ते ऊच मत उहो परमात्मा ई असांखे ॾींदो आहे। तदबीर ठाहिण वारो उहो हिकु बाप ई आहे। बाबा ई वेही करे ॿारनि जी तकदीर खे जगाइनि था। जीअं ॿार पैदा थींदो आहे त तकदीर जगी वेंदी आहे न। ॿार जनमियो ऐं उन थोरो वॾो थींदो त पतो लॻी वेंदो उनखे कि मां त वारिस आहियां। उहो ई बाबा जो बि हाणे असां ॿार ठाहींदा आहियूं, बाबा खे ॼाणंदा आहियूं, बाबा खे बाबा चईंदा आहियूं। बाबा जेकी शक्तियूं ॾींदो आहे उनखे पहचानंदा आहियूं त असांजी तकदीर जगी वेंदी आहे न। पावन ठहिणो आहे। पावन ठहिण सां तकदीर जगी वेंदी आहे। पावन ग्रस्त आश्रम चइबो आहे न। आश्रम अक्षर पवित्र हूंदो आहे। पवित्र ग्रस्त आश्रम। पोइ हुनजो उल्टो अर्थात अपवित्र पतित ग्रस्त धर्म। हाणे अपवित्र पतित ग्रस्त धर्म थी वियो आहे न। हाणे जी घर गृहस्थी खे आश्रम न चईंदासीं। ग्रस्त आश्रम त सभिनि जो हुयो ई सही हिकु बार। कॾहिं हुयो? जॾहिं असां परमधाम में हुयासीं। बाबा चए थो परमधाम खां हेठि आयासीं त पावन थी वियासीं। सतयुग में असांजो पवित्र ग्रस्त आश्रम हो। परमधाम में त गृहस्थी हूंदी न आहे न। हुते त बाप ऐं ॿार बसि इहे ई संबंध हूंदो आहे। जॾहिं मथां खां हेठि आयासीं तॾहिं सतयुग में पहिरियों असांजो घर गृहस्थी पवित्र हुई, पावन हुई न। उनखे गृहस्थ धर्म चइबो आहे। जानवरनि जी बि अहिड़ी पवित्र गृहस्थी हुई। ॿार सभु पैदा थींदा हुया न। जानवरनि जी बि त गृहस्थी धर्म हूंदो आहे न। हाणे त सभु पतो थी वियो आहे। हाणे ॿारनि खे बाबा ॿुधाइनि था सभु ॻाल्हियूं। तव्हां स्वर्ग में पवित्र गृहस्थ आश्रम जा देवी देवता हुया। उन्हनि जे अॻियां जेकी तव्हां महिमा ॻायो था, असल में तव्हां में उहे सभु गुण शक्तियूं कलायूं हुयूं। हाणे उहो न आहे। हाणे बाप सम्झाए थो त मनुष्य खां देवता वरी खां ठहो। मां तव्हांखे ज्ञान थो ॾियां, सम्झ थो ॾियां कि कीअं मनुष्य खां देवता ठही सघंदा आहियूं। असां कलयुगी मनुष्य खां देवता ठही सघंदा आहियूं। कीअं? परमात्मा जी मत ते हली करे। बाप चईंदा आहिनि कि ॻाईंदा बि आहिनि न, मनुष्य खां देवता।
मतलब मनुष्य का देवता ठहियासीं तॾहिं त ॻाए न कि मनुष्य का देवता ठहींदा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर खे देवता चईंदासीं न। बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा देवताए नमः, पोइ चईंदा आहिनि शिव परमात्मा आहे। शिव खे कॾहिं देवता न चईंदा आहिनि, शिव परमात्मा आहे न। हाणे बाबा हर हिकु ॻाल्हि जो यथार्थ अर्थ असांखे सम्झाए थो। दुनिया में त केतिरी अंधश्रद्धा आहे न। हाणे शंकर खे देवताए नमः चईंदा आहिनि, पोइ शिव ऐं शंकर खे मिलाए छॾींदा आहिनि। हेॾा चवनि था शंकर देवताए नमः, शिव परमात्माए नमः, त ॿई अलॻि अलॻि थिया न। उहो देवता उहो परमात्मा, शिव ऐं शंकर खे हिकु न चई सघंदा आहिनि। ॾिसो शंकर जे अॻियां शिव ॾेखारींदो आहे, शंकर शिव जी तपस्या में वेठो आहे, त शिव हुन खां वॾो थियो न। कोई पंहिंजी ई अहिड़ी प्रतिमा ठाहे करे, पंहिंजी ई मूर्ति जे अॻियां अहिड़ी कुझु ठाहे करे थोरी वेहींदो। ख़ुदि खे यादि करे तप छो कंदो कोई कंदो? त एतिरी ॻाल्हि बि माण्हुनि खे सम्झ में नथी अचे कि जॾहिं शंकर शिव जे अॻियां वेठो आहे त ज़रूर शिव अलॻि आहे, शंकर अलॻि आहे न। शिव वॾो आहे, शंकर देवता आहे। शंकर बि हुनजी तपस्या करे विकारनि ते विजय प्राप्त कई, तॾहिं त नाग आदि ॾेखारींदा आहिनि। बाबा चए थो तव्हां ॾिसो केॾा पत्थर बुद्धि थी विया आहियो। हाणे मां तव्हांखे पारस बुद्धि थो ॾियां। हाणे ॾिसो गणेश जो अहिड़ो मूर्ति ठाहे रखी अथनि, देवता खे हाथी जो मुंहुं ॾिनो अथनि, एॾो वॾो पेट करे छॾियो अथई। हाणे अहिड़ो कोई देवता थी सघंदो आहे? तव्हांजे घर कोई अहिड़ो ॿारु पैदा थिए त तव्हां कीअं उहो सुम्हंदो, खाईंदो, पीअंदो, पढ़ाई लिखाई कीअं कंदो, दुनियादारी में कीअं हलंदो? अहिड़ो कोई देवता हूंदो न आहे। इहे त गणेश अर्थात उहा आत्मा जंहिंमें एतिरी शक्तियूं हूंदियूं आहिनि जो सर्व जा विघ्न समाप्त करे सघे, सर्व खे सुख शांति ॾेई सघे, सभिनि जी चिंतायूं हरे सघे, सभिनि खे सही राह ॾेखारे सघे, सभिनि जी मनोकामना पूर्ण करे सघे, विकारनि ते विजय प्राप्त करे। त बाबा चए थो मूंखे यादि करे आत्मा में जॾहिं एतिरी शक्ति ईंदियूं आहिनि कि वो ॿियनि जा बि दुख दूर करे सघे, ॿियनि जी बि मनोकामना पूरी करे सघे। त इहे सभु विशेषतायूं जंहिंमें हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां उन विशेषताउनि खे अलॻि अलॻि रूप सां हिकु चित्र ठाहे छॾियो आहे। भैया हिन में हीअ विशेषता आहे, हाथी जहिड़ो मुंहुं अर्थात हुन में विशाल बुद्धि अथसि, सुठी बुद्धि अथसि। उनजो पेट एॾो वॾो आहे, मतिलबु अहिड़ी आत्मा जो सभिनि जी ॻाल्हियूं समाए सघे, दुखी परेशान न थिए, फैलाए न। वॾा कन अर्थात अहिड़ी आत्मा जेकी सभु ॻाल्हियूं ॿुधे सम्झे। इन करे बाबा चए थो जंहिं आत्मा में इहे विशेषतायूं ईंदियूं आहिनि, हाणे हाथी पंहिंजी सूंड सां केॾी सारी चीजूं खणी सघंदो आहे, केॾी भारी भारी चीजूं खणी सघंदो आहे। त इहे सभु विशेषतायूं जंहिं आत्मा में हूंदियूं आहिनि न, उन्हनि जो अहिड़ो रूप ठाहे रखियो अथनि जंहिंखे पोइ गणेश नाम ॾेई छॾियो। हाणे बाबा चए थो मूंखे यादि करे तव्हां बि पंहिंजे अंदरि एतिरी विशेषतायूं धारण करो, तव्हां बि पंहिंजी बुद्धि खे विशाल ठाहियो, सभिनि जी चिंताउनि खे हरो, लेकिन पहिरियों ख़ुदि मूंखे यादि करे पंहिंजे अंदरि एतिरी शक्ति भरो। देवताउनि खे पत्थर बुद्धि न चईंदासीं। जॾहिं उहे आत्मायूं देव आत्मायूं हुयूं त हुननि जी बुद्धि पारस हुई। हाणे उहो ई आत्मायूं पत्थर बुद्धि थी विया आहिनि त हुननि खे मनुष्य चईंदा आहिनि। ड्रामा अनुसार आत्मा खे पारस बुद्धि का पत्थर बुद्धि हुनजी बुद्धि थियणी आहे। छो जे जनम मरण जे चक्कर में ईंदे ईंदे विकारनि जे वश थींदे थींदे आत्मा अहिड़ी थी वेंदी आहे, पत्थरनि खे पूजे पूजे।
भगवान खे टिकर बितर में चईसीं ख़ुदि जी बुद्धि पत्थर बुद्धि थी वई अथसि। हाणे बुद्धिवाननि जी बुद्धि बाप असांखे बुद्धि ॾियण आयो आहे। बाबा चए थो तव्हांजी बुद्धि में हाणे दम न आहे। मां तव्हांखे तव्हांजी बुद्धि खे पारस थो ठाहियां। तव्हां हिते आया ई आहियो पंहिंजी बुद्धि खे पारस ठाहिण। पारसनाथ मंदिर भी है ना, उते मेला भी लगता है, परंतु ये कंहिंखे पतो ना आहे कि पारसनाथ केरु आहे। वास्तव में पारस ठाहिण वारो त बाप आहे। बुद्धिवाननि जी बुद्धि त बाप आहे न। इहो ज्ञान त ॿारनि जी बुद्धि जे लाइ खुराक आहे। जीअं शरीर खे असां खुराक खाराईंदा आहियूं त शरीर शक्तिशाली थींदो आहे, उहे ई बाबा बि इहे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाए करे असांजी बुद्धि खे विशाल थो ठाहे, पारस बुद्धि थो ठाहे। सही आहे। बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियूं आत्मा जी बुद्धि जे लाइ छा आहे? खुराक। रोज रोज ज्ञान बुद्धि उन्हनि जे बारे में वीचार सागर मंथन कंदे कंदे असांजी बुद्धि परिवर्तन थींदी वेंदी आहे। दुनिया में जीअं माण्हुनि जी बुद्धि हले थी हिक ॿिए जे घाटे जे करण जे लाइ, हिक ॿिए खे दुख ॾियण लाइ, अलाए कहिड़ा कहिड़ा कम कंदा आहिनि माण्हू। बाबा हाणे सभिनि जी बुद्धि खे ठीकु करण आयो आहे। इहा दुनिया त हिन समय कांटनि जो जंगल आहे। सभु हिक ॿिए खे दुख ॾियण जो ई रास्तो ॿुधाइनि, हिक ॿिए खे परेशान करण। कोई शांति सां रहे, पंहिंजे जीवन में कोई सुख शांति सां रहे, उहो बि माण्हू नथा ॾिसी सघनि। तमो प्रधान रौरव नर्क थी वियो आहे न। गरुड़ पुराण में बि ॾाढियूं रोचक ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। बाबा चए थो लेकिन अहिड़ियूं ॻाल्हियूं मनुष्य आत्मा खे डिॼाइण लाइ लिखी अथई। ईअं दुनिया में ईअं थींदो न आहे कि आत्मा लाइ कहिड़ा कहिड़ा जन्म वठे। इहे सभु डिॼाइण लाइ लिखी अथनि, त बि माण्हू नथा डिॼनि। हाणे तव्हां ॿारनि खे बेहद जो बाप खुराक थो खाराए न। इहा पढ़ाई बि आहे, इनखे ज्ञान अमृत बि चइबो आहे। कोई जल आदि न आहे। ज्ञान अमृत अर्थात ये ज्ञान ॿुधण सां, सम्झण सां, जीवन में धारण करण सां असांजो जीवन मिठो थींदो आहे। जीअं अमृत पीअंदा आहियूं त मुख में टेस्ट मिठो थी वेंदो आहे न, लेकिन पियूं त मिठो था, लेकिन उहो ई मन त मिठो थियो न। असांजे मुख जी वाणी त मिठी थी न, कर्म त मिठा थिया न, सिर्फ़ु मुख मिठो थी वियो, टेस्ट सुठो आयो बस। लेकिन बाबा असांखे एॾो ऊचो ज्ञान थो ॾिए जंहिंसां असांजी सोच, कर्म, ॿोली आदि सभु परिवर्तन थी वेंदी आहे। अॼुकल्ह सभु चीज खे अमृत चई छॾींदा आहिनि। गंगा जल खे अमृत, देवता जे पैर धोई करे पाणी रखंदा आहिनि, उनखे अमृत चई छॾींदा आहिनि। हाणे इहे बि बुद्धि सां सम्झणे जी ॻाल्हि आहे। ये अंसली अमृत आहे या पतित पावन गंगा जो जल अमृत आहे? अंसली जो ॾींदा आहिनि उहे ईअं थोरी चईंदा आहिनि कि पतितनि खे पावन ठाहिण वारी इहे जल आहे। गंगा जल खे पतित पावनी चईंदा आहिनि। चईंदा आहिनि मनुष्य मरे त गंगा जल मुख में हुजे। ॾेखारींदा आहिनि अर्जुन प्राण मारे त अमृत जल निकल आए। तव्हां ॿारनि हाणे कोई बाण आदि थोरी हलायो। बाबा चए थो पाणी थोरी असांखे मिठो ठाहे सघंदो आहे, असांखे पावन ठाहे सघंदो आहे। असल में इहो ज्ञान अमृत जो बाबा असांखे ॾिए थो न, हिन सां असां आत्मायूं पावन थींदियूं आहिनि, हिन सां असां आत्माउनि में परिवर्तन थींदो। हिकु गांव आहे जिते बाणनि सां लड़ंदा आहिनि, उतां जे राजा खे ईश्वर जो अवतार चईंदा। हाणे ईश्वर जो अवतार हुजे त हुन दुनिया में, हुन गांव में लड़ाई झगड़ो थी सघंदो आहे? ईश्वर छो चईंदो था लड़ो झगड़ो? ये सब पंहिंजे ई मत अनुसार जो चाहे मन में लिखी छॾींदा आहिनि, जो चाहे पंहिंजे पाण खे उहो नाम ॾेई छॾींदा आहिनि। सम्झंदा न आहिनि असां ईश्वर जे नाम सां हुनजो अपमान था करूं, ख़ुदि खे ईश्वर चईंदा आहिनि ऐं माण्हुनि खे विढ़ण ऐं उल्टा सिधा कम था सेखारिनि। माण्हुनि जे लाइ उल्टो सिधो सोचनि था, त ईश्वर जो असां बदनामी कई न, ईश्वर जे लाइ सभु कूड़ ॻाल्हायोसीं। त बाबा चईंदा आहिनि हिन करे मनुष्य आत्मा एतिरो दुखी थी वियो आहे।
वास्तव में सच्चो सच्चो सतगुरु तो वो हिकु बाप ही है जो सर्व जी सदगति करदो आहे, जो सभी आत्माउनि खे साथ वठी वेंदो। ॾिसो माण्हू एॾा गुरु करनि था, चवनि था असांखे मुक्ति ॾींदो, जीवन मुक्ति ॾींदो, पर हिते तव्हांजो गुरु शरीर छॾे उहो त हली वियो ॿियो जन्म वठण, तव्हांखे त मुक्ति न मिली, तव्हां त हाणे नई जन्म में आहियो, तव्हांखे मुक्ति ॾी वठी वञे हा न, उहो बि ख़ुदि वञे पोइ त गुरु पंहिंजे चेलनि खे बि वठी वञे न। जॾहिं चईं मां तव्हांखे मुक्ति जी राह ॾेखारी न, त ख़ुदि हली वियो, असां हिते ई वेठा आहियूं, असांखे केरु ॾेखारी। परंतु परमात्मा एतिरो सच्चो सतगुरु आहे जो ख़ुदि जॾहिं मुक्ति धाम में वेंदो आहे त असां सभिनि खे बि वठी वेंदो आहे। चईंदो आहे कि मां अकेलो आयो आहियां लेकिन तव्हांजे कारण ई आयो आहियां, तव्हां ई मूंखे सॾु कंदा आहियो न असांखे सुख शांति ॾे, त हाणे मां तव्हांखे पहिरियों मुक्ति धाम में वठी वेंदमि। हिकु कहिड़ा विश्व जी सर्व आत्माउनि खे मां पहिरियों मुक्ति धाम में वठी वेंदमि, पोइ तव्हां पंहिंजे पंहिंजे समय में सुख जी दुनिया में अचिजो। मां आहियां सच्चो सच्चो सतगुरु, सर्व जी सदगति करणो आहे, सभिनि आत्माउनि खे गॾु वठी वेंदो आहे। विश्व जी सर्व आत्माऊं, सभु धर्म वारी आत्माऊं, बाप जे सिवाय कहिड़ी बि आत्मा मथे वञी न सघंदी आहे। भले असां चऊं था कोई वॾो सन्यासी गुरु शरीर तो छॾे त चऊं था ज्योति ज्योत में समाए वई, मुक्ति धाम में वई, लीन थी वई, लेकिन बाबा चए थो ईअं कोई थींदो न आहे। आत्मा हिते ई जनम मरण जे चक्कर में ईंदी आहे, ऐं उहा आत्मा हिकु बार हेठि अची वई त हुन आत्मा खे सिवाय मुंहिंजे ॿियो कोई बि मथे न वठी सघंदो आहे। छो जी मथे वञण खां पहिरियों आत्मा खे पंहिंजो सभु हिसाब किताब चुकतो करणु आहे। असां चऊं गुरु संत आदि हिननि जो कहिड़ो हिसाब किताब आहे, लेकिन खाइनि कंहिंसां था, तव्हांजा जेका धन था ॾियो उन्हनि सां ई त खाइनि था, माण्हू उन्हनि जी शेवा था करनि, त हिसाब किताब त थी वियो न। त बाबा चवनि था हिसाब किताब त थींदो आहे। आत्मा खे शरीर मिले थो, जीअं माउ बाप सां शरीर मिले थो हुन सां बि त हुनजो हिसाब किताब आहे न। त इन रीति हिसाब किताब चुकतो करे सभिनि आत्माउनि खे पावन ठाहे मूंखे ई वठी वञिणो पवंदो आहे, छो जी मथे सभिनि खे मां ई वठी वञी सघंदो आहे। मथां जो राज सिर्फ़ु मुंहिंजे सिवाय ॿियो कोई बि न ॼाणंदो। त मां हाणे सभिनि जी सदगति करे करे सभिनि खे वापसि हिकु साथ वठी वेंदमि। ब्रह्म में लीन त कोई ॻाल्हि आत्मा थींदी न आहे, न ही आत्माउनि खे कॾहिं मोक्ष मिली सघंदो आहे, मोक्ष बि न मिली सघंदो आहे, लीन बि न थी सघंदो आहे, समाए बि न सघंदी आहे। आत्मा लीन थी वञे, मोक्ष प्राप्त थी वञे या परमात्मा में समाइजी वञे ब्रह्म मां तत्व में, त पोइ वापसि कीअं पाठ वॼाईंदी। पाण त चऊं था चक्कर वापसि रिपीट थींदो आहे, बनी बनाई बन रही, जेकी खेॾूं था उहो पंहिंजी कैसेट में भरियलु आहे, त कैसेट ईअं ख़राबु समाइजी थी थोरी आहे। अगरि कैसेट मथे समाइजी वञे त पोइ वापसि कीअं पाठ वॼाए। इन करे इहो चइणु बिल्कुलु ग़लति आहे कि ब्रह्म में लीन थी वई, मोक्ष थी वियो, समाए थी वई। उहो त आत्मा पंहिंजो शरीर छॾे हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। पोइ बाबा जॾहिं ईंदो आहे अंत में चक्कर जे अंत में, त आत्माउनि खे वरी गॾु वठी वेंदो आहे वापसि पावन ठाहे। लेकिन पहिरियों बाबा सभिनि खे पावन ठाहींदो आहे। बाबा चए थो या त पंहिंजी महिनत सां मूंखे यादि करे पंहिंजो हिसाब किताब चुकतो करो, या त पोइ सजा खाई करे हिसाब किताब चुकतो करणो पवंदो, पावन ठाहिणो पवंदो। इहे नाटक हाणे 5000 साल जो पूरो थी वियो। सृष्टि जो चक्कर अनादि फिरंदो रहंदो आहे न। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थी थिए, हाणे तव्हां ॾिसो था न कीअं रिपीट थींदी आहे। पहिरियों त असां चईंदा हुआसीं, हाणे बाबा असांखे सभु प्रकार जी सम्झ थो ॾिए, ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। जेसि ताईं बाबा न अचे तेसि ताईं असांखे इहे ॻाल्हियूं ॿियो कोई ॿुधाए ई न सघंदो आहे, कंहिंखे पतो ई न आहे। छो जी सभी आत्माऊं जनम मरण जे चक्कर में अची करे सभु भुलिजी वेंदियूं आहिनि। बाबा चए थो मां जनम मरण जे चक्कर में न ईंदो आहे, सदा मथे रहंदो आहे, त मूंखे सदा सभु ॻाल्हियूं यादि रहंदियूं आहिनि। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी त रिपीट थियणी आहे। मनुष्य अर्थात आत्माऊं पंहिंजे बाप रचयिता खे बि न ॼाणंदा आहिनि।
हाणे मां सभिनि खे यथार्थ समझ थो ॾियां। जेके यादि बि कंदा आहिनि ओ गॉड फादर, हद जे बाप खे कॾहिं ईअं थोरी चईंदव। तव्हां पंहिंजे शरीर जे माउ पीउ खे थोरी चईंदा आहियो कि इहे असांजा भॻवान आहिनि, ओ गॉड फादर, ईअं थोरी चईंदा आहिनि। उहो त पतो आहे इन्हनि शरीर ॾिनो आहे त इहे माता पिता आहिनि असांजी संभाल करण लाइ। गॉड फादर अक्षर ॾाढो रिस्पेक्ट सां चईंदा आहिनि, ॾाढी इज़त सां चईंदा आहिनि, ओ गॉड फादर। छो जी असांजो बाप आहे न, उन्हनि जे लाइ ई चईंदा आहिनि कि उहो पतित पावन दुख हरता सुख करता है। सभिनि आत्माउनि खे पावन ठाहिण, प्रकृति खे बि पावन ठाहिण, जीव जंतु प्रकृति सभ खे बाबा पावन ठाहे वेंदो, सभिनि खे सुख ॾेई वेंदो आहे। एतिरो सुख, सुखनि जो सागर आहे बाबा। बाबा चए थो मां सभिनि खे सुख जो वरसो ॾियां, सर्व शक्ति गुणनि जो वरसो ॾियां, त बि मूं वटि अथाह आहिनि। ईअं न कि मां सभिनि खे ॾींदमि त मुंहिंजो ख़ाली थी वेंदो, न। मूं में त अथाह गुण, अथाह शक्तियूं, अथाह ज्ञान। तव्हांखे जेतिरो खपे मूंखां वठो। वठण वारा थकिजी पवंदा आहिनि, लेकिन मां ॾियण वारो न थकिजंदो। हिकु तरफ़ मूंखे मुंहिंजे लाइ चईंदा आहिनि कि उहो दुख हरता सुख करता है, ॿियो तरफ़ जॾहिं दुख थींदो आहे, ॿार आदि मरंदो आहे त चईंदा आहिनि ईश्वर सुख दुख ॾींदो आहे। ईश्वर असांजो ॿार खणी छॾी, इहो छा कयईं। हाणे तव्हां बाबा चए थो हिकु तरफ़ मूंखे चओ था कि मां सुख ॾियण वारो, पोइ मां तव्हांजे ॿार खे वठी करे छा कंदमि। मुंहिंजियूं त असुल में सभई आत्मायूं आहिनि न। तव्हांजे ॿार जो त शरीर ख़तमु थी वियो आहे न, आत्मा थोरी ख़तमु थी आहे। त मूंखे तव्हांजे ॿार जो शरीर थोरी खपे। मां त हाणे बि आयो आहियां, चवां तूं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मां थोरी थो चवां कि पंहिंजे पाण खे शरीर सम्झो। त मां तव्हांजे ॿार खे मारे करे छा कंदमि, पाण वटि वठी अचां, उनखे मां छा कंदमि। बाबा चए थो इहे त आत्मा सां, हुन आत्मा सां तव्हांजो जेको हिसाब किताब हूंदो, जेतिरो हूंदो ओतिरो उहा आत्मा चुकतू करे हली वेंदी। चाहे गर्भ में बि असांजो हिसाब किताब चुकतू थी सघंदो आहे, चाहे पैदा थींदे बि थी सघंदो आहे, चाहे थोरो वॾो थिए त बि थी सघंदो आहे, चाहे जवानी में, चाहे हुन खां वॾो, चाहे बुढ़ापे में। जंहिं समय आत्मा जो जाते बि पार्ट वॼाए थी, हुते हिसाब किताब चुकतू थियो, आत्मा उहो शरीर रूपी चोलो छॾे वञी करे ॿियो चोलो वठंदी। आत्मा कोई काॾे वेंदी थोरी आहे, ॿियो चोलो वठंदी, पोइ ॿियो चोलो वठी करे ॿियनि आत्माउनि सां खेल खेॾंदी, हिसाब किताब चुकतू कंदी। इहे हिकु खेल रीति अगरि जीवन खे ॾिसंदव न, हर ॻाल्हि खे, त तव्हांखे मज़ो बि ईंदो, ख़ुशी बि थींदी। इहे माण्हू अॼुकल्ह देहनि में एॾो फसी विया आहिनि, ख़ुशी छा आहे इहे त भुलिजी विया आहिनि। त बाबा हाणे चए थो कि हिन यथार्थ समझ सां पंहिंजो जीवन जियो, ऐं ॾाढो ई हल्को बि पाण महसूसु कंदासीं। भई आत्मा मरी थोरी वही ॿी काॾे वञी करे जन्म वरितई, हूअं ई खेॾंदी हूंदी। असांखे हुनजे लाइ सुठो सोचणो आहे, असांखे हुननि जे लाइ दुआयूं करणियूं आहिनि कि जिते बि उहा आत्मा वई हुजे हुनखे सभु प्रकार जो सुख मिलनि, शांति मिले, ख़ुशियूं मिलनि, सुठी शिक्षाऊं वठे। इन रीति असांखे सभिनि जे लाइ दुआयूं करणियूं, कंहिंजे लाइ बि रोइणो न आहे कि फलानो हली वियो, ईअं थियो। रोइण सां हुन आत्मा खे बि दुख पहुचंदो। इन करे हाणे असांखे ॻाल्हि बाबा छो थो सम्झाए, छो जी आत्मा कॾहिं बि न वरदी आहे। तव्हां हुनजे लाइ सुठो सोचो या बुरो सोचो, उन आत्मा ताईं ज़रूरु पहुचंदो आहे। जेका सुठो त असां हुनजे लाइ सुठो सोचो, हुनखे दुआयूं ॾियो, ताकी उहा आत्मा जिते बि हुजे उहो सुख शांति सां रही सघे। अच्छा मिठी मिठी सिकी लॻे ॿारनि छुट्टी, माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे निमित थियल आत्माउनि द्वारा कर्म योगी थियण जो वरदान प्राप्त करण वारा मास्टर वरदाता ठहूं। जॾहिं कोई बि चीज साकार में ॾिसंदा आहियूं त जल्दी ग्रहण करे छॾंदा आहियूं। हिन करे जेकी बि आत्मा निमित आहे, उन श्रेष्ठ आत्मा उन्हनि जी सर्विस, त्याग, स्नेह, सर्व जे सहयोग जो प्रैक्टिकल कर्म ॾिसी
जो प्रेरणा मिले थी उहो ई वरदान ठही वेंदो आहे। बाबा चए थो जॾहिं निमित जेकी आत्मा हूंदी आहे, कोई बि आत्मा जेको कर्म करे थी, असां अगरि कर्म कंदे हुए बाबा जी यादि में रहंदासीं त असांजे कर्मनि द्वारा ॿियनि खे छा मिलंदो? गुण। छो जे असांजो कर्म जेका असां जॾहिं बाबा जी यादि में कंदासीं न त ऑटोमेटिकली उहो कर्मनि में सभिनि खे गुण ॾेखारे में ॾींदा आहिनि। अगरि कोई असांखे ॾिसे त उहा आत्मा हुन उहो जो ॾिसंदी आहे न, उहो ॾिसण वारी चीज जल्दी असां कैच करे, जल्दी असां धारण करे छॾंदा आहियूं। पोइ चवंदा आहिनि अच्छा ईअं कबी आहे, मां बि हाणे ईअं कंदमि। त हिन सां छा थी वियो, अगरि हुन बि उहो ई कमु कयईं जीअं तव्हां कयो बाबा खे यादि करे, त इहे तव्हां गुणनि जो दान था करो। त सदा इहे यादि रखो कि मां परमात्मा जी यादि में रही करे हर कर्म करां थी, छो जी बाबा असांजे द्वारा कर्मनि द्वारा बि दान कराईंदो आहे। सम्झो कंहिं वटि धन न आहे, हुनखे दान करण जी इच्छा अथसि, तव्हां बाबा जी यादि में रही करे कर्म कंदा न त तव्हांजे कर्मनि द्वारा ॿियनि खे गुणनि जो दान मिली वेंदो। स्लोगन आहे नाम जे आधार ते सेवा करणु अर्थात उच्च पद में नाम पुठियों वठणु। कोई नामान कोई माण्हू न कुझु कार्य कंदो आहे, सेवा कंदो आहे त उनखे मन में हूंदो अथसि कंहिंखे कि इहो करण सां मुंहिंजो ॾाढो नाम थींदो, मूंखे ॾाढो माण्हू पुछंदा। लेकिन बाबा चए थो जेको बि नाम जे आधार ते सेवा कंदो आहे न, उनजो कुझु जमा न थींदो आहे। उहा पंहिंजे ॿिए जन्म में उनखे उहो मिलंदो न, फल न मिलंदो, चाहे हिन जन्म में या ॿिए जन्म में। छा